ॻोठ शादात खान ब्राह्मणी अलमारूफ सुचारो। दादू ज़िले जे हसीन धरतीअ ते आबाद ही क़दीमी ॻोठ प्यारो स्टेशन खां ओलह तरफ़ तक़रीबन 4 किलोमीटर जे मुफ़ासिले ते क़ाइमु आहे। हिन ॻोठ में तक़रीबन 2000 खां मथे आबादी रखंदड़ घर आहिनि। हिन ॻोठ में रहंदड़ सिर्फ़ हिक ई ज़ात ब्राह्मणी आहे। हिन ॻोठ में रहंदड़ माण्हू महिमान नवाज़ ऐं महिनतकश आहिनि। हिन ॻोठ जी 20% आबादी सरकारी मुलाज़िम, 10% हाफ़िज़ क़ुरान ऐं 70% मज़दूर ऐं हारपो कंदड़ आहिनि। हिन ॻोठ में हिकु गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल, हिकु गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल ऐं हिकु डिस्पेंसरी सां गॾोगॾु 5 मस्जिदूं आहिनि। हितां जा ॿार महिनती ऐं होशियार आहिनि। हिन ॻोठ में घणे भाङे चौपायो माल पालियो वञे थो। हिन ॻोठ जा रहवासी तमामु शोहरत याफ़्ता आहिनि, जिन में रईस बच्चल खान ब्राह्मणी समेत सिंध धरतीअ जो मशहूरु शाइर ऐं नात ख़वां साईं फ़क़ीर अलादीनो ब्राह्मणी, साज़ ऐं सरोज़ जो बेताज बादशाह साईं फ़क़ीर मोहम्मद बरेल ब्राह्मणी, उस्ताद अल हाफ़िज़ात साईं हाफ़िज़ मोहम्मद उर्स ब्राह्मणी, कैप्टन ग़ुलाम हुसैन सुचारवी ऐं गॾोगॾु सिंध धरतीअ जो मशहूरु औलिया दूल्हा दरिया ख़ान जो तालुक़ बि हिन ई ॻोठ सां आहे।